अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साईं मुंहिंजा मुहाजिर सियासत जो उसूली रूप आहे। इन समूरी सूरत हाल ते नवाज़ भुट्टो पंहिंजे ख़ूबसूरत लेख में लिखे थो, मुहाजिर हिजरत खां हथियार ताईं। 1843 में जॾहिं बरतानवी फ़ौज हिन ख़िते खे चढ़ाई करे फ़तह कयो, तॾहिं कराची जे शहर जी आबादी सिर्फ़ 14,000 नफ़ूस ते मुश्तमिल हुई। तक़रीबन 98 सालनि खां पोइ 1941 में थींदड़ मर्दमशुमारी मुताबिक़ कराची जी आबादी 3,86,650 थी वई। विरहाङे खां पोइ पाकिस्तान जी पहिरीं मर्दमशुमारी 1951 में थी, जंहिंजे अंगनि अखरनि मुताबिक़ कराची जी आबादी 10,68,590 ते वञी पहुती। मतिलबु 10 सालनि में 176% वाधारो आयो, जंहिंजो वॾो कारण हिजरत हो। 1970 ताईं कराची में आबादी में वाधारे जी शरह 8% सालियाना रही ऐं अॼु कराची जी आबादी 2 करोड़नि ताईं वञी पहुती आहे। 1947 जे विरहाङे खां पोइ मज़हब जे नाले ते थियल उहा लॾपलाण 1940 जी करारदाद जे बिल्कुलु उबतड़ हुई। 10 लख मुहाजिरनि जो पाकिस्तान ॾांहुं हिजरत करण ऐं करोड़ खां मथे उर्दू ॻाल्हाईंदड़ मुस्लमाननि जो भारत में तरसी पवणु, पंहिंजी जनम भूमि खे न छॾणु, पंहिंजे पाण में ख़ुदि हिकु सुवालु आहे। उनखां बि वॾो सुवालु इहो आहे त छा हिंदुस्तान में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ बि पाण खे मुहाजिर सॾाइनि था? हिन ॻाल्हि खे सवले नमूने हीअं सम्झिजे त जिन वटि जजे माल ऐं मिल्कियत हुई, उन्हनि पंहिंजी जनम भूमि न छॾी। बाक़ी जेके कंगला हुआ उन्हनि रिली कुल्हे ते रखी अची पाकिस्तान भेड़ा थिया ऐं वरी न मिल्कियतनि जा क्लेम दाख़िल करायाऊं ऐं असलोकनि सिंधी रहाकनि खे पंहिंजी जनम भूमि छॾण ते मजबूर करे उनजे मिल्कियतनि ते कब्ज़ा कयाऊं। गुरु मंदर, राम बाग, हाणोको आराम बाग, सदर गार्डन, रणछोड़ लाइन, राम स्वामी समेत केतिरनि ई हंधनि ते ठहियल इमारतूं अॼु बि असलोकनि माण्हुनि जूं मुंतज़र आहिनि। अॼु बि उन्हनि इमारतुनि जे बालकुनियुनि जे ॼारियुनि ते ओम जहिड़ा हिंदी लफ़्ज़ उकरियल आहिनि। जीअं त सिंध सनतनि, साधुअनि ऐं सूफ़ियनि जी सरज़मीन आहे। सिंध धरती जा माण्हू अमन पसंदि ऐं प्यार सां रहण वारनि मां आहिनि। उनजो वॾो सबूत इहो आहे त हिन वक़्तु पूरी दुनिया दहशतगर्दी जी लपेट में आहे, पर अॼु ताईं को बि सिंधी ख़ुदकश बमबार या दहशतगर्द न मिलियो आहे। पर बदक़िस्मती सां विरहाङे खां पोइ सिंध जी गादी वारे हंधि कराची में रत जी रांदि शुरू थी। जेकॾहिं तारीख़ जा वर्क उथलाइजनि त ख़बर पवंदी त सिंध में दहशतगर्दी जी शुरूआति 1947 खां थी, जॾहिं हिंदुस्तान खां लॾे आयल मुहाजिरनि सिंध जे मुस्तक़िल ऐं असलोकनि रहवासियुनि खे मज़हब जे बुनियाद ते मारणु शुरू कयो। उनखां पोइ सिंध में 1972 में सिंधी ॿोली खे सरकारी ॿोली करार ॾियण वारो बिल बहाल थियण ख़िलाफ़ फ़साद कया विया। सरकारी अंग अखर ॿुधाइनि था त 7 जुलाई खां 7 अगस्त 1972 ताईं 42 माण्हुनि खे मारियो वियो। उन दौरान जॾहिं सिंध जे तालीम खाते जे डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन अलामा दाऊद पोटे हिकु सर्कुलर जारी कयो त हिंदुस्तान खां आयल उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿारनि लाइ सिंधी लाज़मी करार ॾिजे थी ऐं सिंधी ॿारनि लाइ उर्दू पढ़णु लाज़मी हूंदो। मुहाजिरनि उनजो सख़्तु रद्द अमल ज़ाहिर कयो ऐं हैदराबाद जे हिकु करप्ट ऐं नाम निहाद लीडर हाफ़िज़ मुबारक अली शाह ईदगाह मैदान हैदराबाद में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो हिकु जलसो कोठायो। उन जलसे में हुन शरांगेज़ चिड़ ॾियारींदड़ तक़रीर कई। चयाईं त हिंदुस्तान खां आयल ॿार काफ़िर राजा ॾाहिर जी ज़ुबान न पढ़ंदा। उन तक़रीर हैदराबाद खे रत में वेझारे छॾियो। तारीख़ जे पननि ते नज़र डोड़ाइजे त ख़बर पवंदी पनाहगीरनि जी क़यादत हमेशह इस्टेब्लिशमेंट जी हामी ऐं दलाल रही आहे। इहो सिलसिलो लियाकत अली ख़ान खां शुरू थी अल्ताफ़ हुसैन ताईं पहुचे थो। वन यूनिट जी तहरीक ख़िलाफ़ उन्हनि भाड़े जे दलालनि मुहाजिर, पंजाब, पठान, मुतहिदा मुहाज़ ठाहियो। सिंध ऐं सिंधियुनि खां बिल्कुलु अलॻि थी बीठा। डिसंबर 1971 में पाकिस्तान जे टुटणु, बांग्लादेश जे वजूद में अचण वारे अलमनाक साने ऐं सिंधु देश जे नारे उन्हनि खे हिकु नई वाट ॾेखारी ऐं उनजे ज़हन में ॿोली, अलॻि सियासी नज़रिये ऐं धार सुञाणप जो जनून चढ़ियो ऐं उहे इस्टेब्लिशमेंट जे वधीक वेझो थियणु लॻा। 1977 उन साल जमहूरियत खे ख़तमु करण लाइ नओं सितारे इतिहाद जुड़ियो। सिंध जे गादी वारे शहर कराची खे एजुटेशन जो मर्कज़ बणायो वियो।
उन्हनि मुहाजिरनि उनमें भरपूर हिस्सो वरितो। ज़िया अमृत ख़िलाफ़ 1983 खां 1986 ताईं MRD यानी जमहूरियत जी बहाली वारी तहरीक, जंहिंमें लाखाट, खेसाना मोरी ऐं दादू समेत सॼी सिंध में फ़ौज हथे ख़ाली सिंधियुनि ते गोलियूं वसाए रही हुई, तॾहिं मुहाजिर बिल्कुलु अलॻि बीठल नज़र आया। तारीख़ जे वर्कनि तां जॾहिं धूड़ हटाए गौर सां ॾिसबो त रते रत नज़र ईंदो। 1985 जिते कराची में हिकु शागिर्दियाणी बुशरा ज़ैदी जे बस हादसे में मौत उन्हनि जे मकरूह इरादनि ऐं चहिरनि त पर्दा हटाए छॾिया। गौर सां अगनि अखरनि जो जाइज़ो वठूं त ख़बर पवंदी त 1980 खां 1985 ताईं कराची शहर में बसनि जा 1459 हादसा थिया, जिन में मजमूई तौर ते 821 माण्हू फ़ौत थिया। 1985 जा अंग अखर ॿुधाइनि था त उन साल 285 हादसा पेश आया, जिन में 216 माण्हू मारिया विया। त पोइ बुशरा ज़ैदी केस खे बुनियादु बणाए कराची में लसानी फ़सादनि जो अणखुट सिलसिलो शुरू थियो, जंहिंजा सबब मालूम करण लाइ मोहम्मद ख़ान जुनेजो जी हुकूमत खे वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला जे सेक्रेटरी मसूद ज़मा जी सरबराही में कमीशन जोड़नी पई। हिन कमीशन जा 2 मेंबर हुआ, वफ़ाक़ी सेक्रेटरी प्लानिंग ऐं तरक़ी डॉक्टर मोइनुद्दीन बकाई, मेंबर वफ़ाक़ी इंस्पेक्शन टीम डॉक्टर MM हसन ऐं घरू मामरनि वारे सूबाई सेक्रेटरी परवेज़ अहमद भट्ट शामिल हुआ। जॾहिं त ज़ियाउल इस्लाम जेको कमिश्नर बि रही चुको आहे त कमीशन जे सेक्रेटरी जा फ़राइज़ अंजाम ॾिना। कमीशन जी रिपोर्ट अॼु बि सरकारी अलमारियुनि जी ज़ीनत बणियल आहे। सिंध में नस्ली ऐं ॿोली वारा फ़साद, जीअं त अॻु में बि चई चुका आहियूं त अमन ऐं भाईचारे वारी धरती जे महिमान नवाज़ असलूकनि रहाकनि हिजरत जे अमल दौरान ई पंहिंजी पुठी ते वार सणु शुरू कया। उन्हनि पहिरीं दहशतगर्दी मज़हब जे बुनियाद ते कई ऐं केतिरनि ई हिंदुनि जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे उन्हनि खे या त क़तल कयो या उन्हनि खे पंहिंजी धरती ऐं अझा छॾे लॾ पलाण ते मजबूर कयो। ॿोली वारनि फ़सादनि जो बि ज़िक्र करे आया आहियूं। 1985 खां MQM जी दहशतगर्दी जो दौरु शुरू थियो, जंहिंजी इंतिहा 1990 में ॾिसण में आई, जंहिंमें न रुॻो सिंधियुनि खे मारियो वियो पर केतिरनि ई सिंधी औरतुनि खे बेआबरू कयो वियो, थण वढिया विया, उन जे छातियुनि ऐं सथरनि ते गरम लोह सां MQM जो मोहरूं हयूं वियूं। नौजवान जा जिस्म ड्रिल मशीनुनि सां परूण कया विया। 1985 खां 1990 ताईं कराची ऐं हैदराबाद मां 40 जे लॻभॻि सिंधी ख़ानदान लॾपलाण करे चुका हुआ। तारीख़ ॿुधाए थी त सिर्फ़ु हैदराबाद 2500 सिंधी कुटुंब घर घाट छॾे भॻा। पके किले खां आमिल कॉलोनी ताईं 63 पाड़नि मां हथियारनि जे ज़ोर ते घर ख़ाली कराया विया। 1972 खां 1990 ताईं यानी ॿोली वारनि फ़सादनि खां वठी 1990 ताईं सिंधियुनि जा दुकान ऐं कारोबार सरासरी तौर ते 4 भेरा सड़िया ऐं फुरिया। 200 सिंधियुनि जो कारोबार मुकमल तौर ते तबाह थी वियो। 1985 खां 1990 ताईं सिंध में थियल फ़सादनि जो अंग 100 खां मथे आहे, जिन में 25 फ़साद MQM तरफ़ां सिंधियुनि, पंजाबियुनि ऐं पठान सां कया विया। डिसंबर 1988 खां वठी अगस्त 1990 ताईं MQM पीपल्स पार्टी सां टकराव में अची 12 खूनी फ़साद कराया, जिन में 6 अप्रैल 1989 ते हैदराबाद में 22 माण्हू मारिया विया। 7 फरवरी 1990 ते कराची में थियल फ़साद में 72 माण्हू मारिया विया। 14 खां 28 मई 1990 ताईं हैदराबाद में 81 माण्हू मारिया विया। कराची में 27 ऐं 28 मई 1990 ते 56 माण्हू क़तल कया विया। 29 मई खां 1 जून 1990 ताईं वधीक 116 माण्हू क़तल कया विया। हैदराबाद इंतज़ामिया जो सरकारी रिकॉर्ड ॿुधाए थो उन अरसे में फुलूट ऐं नुक़सान जूं 3239 रिपोर्टूं दाख़िल थियूं, जिन मां रुॻो सिटी थाणे ते 1692 रिपोर्टूं दाख़िल थियूं, मार्केट थाणे ते 202, लतीफ़ाबाद थाणे ते 1340 ऐं छावनी थाणे ते 73 FIR दाख़िल थियूं। वाज़े रहे त उहे रिपोर्टूं 14 मई खां 24 मई 1990 ताईं दाख़िल थियूं। कराची में PSF जे नौजवाननि खे हथ पेर ॿधी ज़िंदा साड़ियो वियो, क़तल कयो वियो ऐं अगवा कयो वियो। अगवा थियलनि खे बाद में कोर हेडक्वार्टर 5 कराची में वापसि कयो वियो। तारीख़ ॿुधाए थी त 8 अगस्त 1986 ते कराची में MQM जो पहिरियों आम जलसो मुनक़िद थियो, जंहिं पहिरियों भेरो हथियारनि जी भरपूर नुमाइश कई वई ऐं पंजाबियुनि ऐं पठाननि ख़िलाफ़ु ज़हर उगाछो वियो। MQM जलसो हैदराबाद में करण जो ऐलान कयो।
31 अक्टूबर 1986 ते कराची खां MQM जो काफ़िलो हैदराबाद लाइ रवानो थियो ऐं ॿिनि पहरनि जो 12:30 वॻे सोराब ॻोठ वटि काफ़िले ते हमिलो थियो, जंहिंमें मुहाजिर पठान फ़साद शुरू थिया ऐं सिर्फ़ु हिकु ॾींहं में 100 खां वधीक माण्हुनि खे क़त्ल कयो वियो। 16 दिसंबर 1986 ते औरंगी जे इलाइक़े अलीगढ़ कॉलोनी में सिर्फ़ु कुझु कलाकनि में अहिड़ी त रत जी होली खेॾी वई जो औरतुनि ऐं ॿारनि समेत 156 माण्हुनि खे इंतिहाई बेदर्दी ऐं सफ़ाकी सां क़त्ल कयो वियो। 23 जनवरी 1987 ते अल्ताफ़ हुसैन कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं ॿिए ॾींहुं कराची जे घटियुनि में हैंड बिल विरहाया विया। मुहाजिरो TV ऐं VCR विकिणो क्लाशनकोफ ख़रीद कयो। तंहिंखां पोइ MQM जो टकराव हिकु तनज़ीम PBI पंजाबी पख्तून इतिहाद सां थियो ऐं कराची लिसानी फ़सादनि जे वर चढ़ी वियो। ख़र्च पूरो करण लाइ MQM भतो वठण ऐं भुंग लाइ अगवा जो सिलसिलो शुरू कयो। भते वारे मामले ते PPI ऐं पीपल्स पार्टी जी ज़ैली शागिर्द तनज़ीम PSF सां टकराव रोज़ जो मामूल हो। PPI जो वाहिद रुकन सिंधी असेंबली इरफानुल्लाह मरवत उन वक़्त जे सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान जो ॼाटो हो। MQM तरफ़ां हथियारनि जे ख़रीद करण ऐं विरहाइण, टार्चर सेलनि जो क़याम ऐं निजी जेल क़ाइमु करण जहिड़ा अमल ज़ोर ते हुआ। 7 जुलाई 1989 ते कराची यूनिवर्सिटी में PSF जे चइनि कारकुननि खे MQM ॾाढी बेदर्दी सां क़त्ल कयो। तंहिंखां पोइ PSF सां तालुक़ु रखंदड़ मुहाजिर नौजवाननि जे अगवा बाद टार्चर सेलनि में क़त्ल मामूल बणिजी वियो ऐं नेठि उन्हनि फ़सादनि 26 फरवरी 1990 ते वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह खे फ़ारिग़ कयो वियो ऐं आफ्ताब शाबान मीराणी नओं वॾो वज़ीर बणियो ऐं नेठि PP हुकूमत ख़तमु थी, निगरान हुकूमत जुड़ी, जाम सादिक़ अली मंज़र आम ते आयो ऐं नेठि फ़ौज खे कराची में अमन बहाल करण लाइ दावत ॾियणी पई ऐं कर्फ्यू जा सिलसिला शुरू थिया। MQM में बग़ावत पइजी वई। जाम सादिक़ जी महिरबानी सां MQM में 2 हिस्सनि में विरहाइजी वई। आफ़ाक़ अहमद ऐं आमिर ख़ान MQM हक़ीक़ी जा अॻुवान बणिजी विया ऐं अल्ताफ़ हुसैन खे जाम सादिक़ अली लंडन रवानो करे छॾियो। तारीख़ी हक़ीक़तनि ते मबनी हीउ लेख असीं अवां जी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो मोहम्मद नवाज़ भुटे जो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन